दरिया जेको तिब्बत मां निकिरंदो नांगा पर्वत कैलाश ऐं इन्हनि पहाड़ियुनि तां लहंदो पूरे पाकिस्तान जो सीनू चीरींदो जेको अॼोको पाकिस्तान आहे उहो असां ताईं पहुतो आहे। हू पंहिंजो सफ़र सदियुनि खां जारी रखंदो अचे थो, पर अॼु हू इंतिहाई हिकिड़े क्रिटिकल फेज़ में दाख़िल थियो आहे। जेतिरा चैलेंजिस सिंधु दरिया सां लाॻापियल आहिनि एतिरा शायदि अॻु में न हुआ। ईअं त कहाणी 40 45 50 100 150 सालनि खां शुरू थी आहे। दरिया ते बंदि ॿधण जी रिवायत उहो अंग्रेज़ अमलदार हो मिस्टर फाइफ, दरिया खे संगरूं विझी ज़ंजीरूं विझी ऐं उन ते बैराज ठाहिण जो कॉन्सेप्ट खणी आयो। घणा माण्हू प्रेस कंदा आहिनि त असांखे आली शान आपाशी जो निज़ाम जेके आहे उहा अंग्रेज़ सरकार ॾेई वई। अंग्रेज़नि यकीनन हिकिड़ो बहितरीनु आपाशी जो निज़ाम ॾिनो पंहिंजे तौर ते, पर उहो उन जे पोयां मक़सदु कहिड़ा हुआ? उन्हनि खे उन्हनि को सिंध खे सैराब करणु, हितां जूं ज़मीनूं सैराब करणु ऐं हितां जे माण्हुनि खे ख़ुशहाल करण लाइ न हुजे। उन्हनि जे रेवेन्यू जा इंट्रस्ट हुआ, उन्हनि जा इहे बि इंट्रस्ट हुआ त बैराज ॿधी बंदि ॿधी उतां कैनाल कढी मोहन जे दड़े खां वठी कप ऐं कणिक जूं आलीशान फसल उगाईंदड़ खितो, उपति तमामु घणियूं ॾियण वारियूं ज़मीनूं, उतां खां समुंड वेझो, हितां खां कप खणी ऐं मानचेस्टर ऐं बर्मिंगम जूं फैक्ट्रियूं हलाइण लाइ टेक्सटाइल इंडस्ट्री लाइ हितां खां तमामु वेझो ज़रियो हो। उन्हनि आपाशी त ठाही। मिस्टर फाइफ जेके बैराजिस ठाहिण जो रिकमेंडेशन अंग्रेज़ सरकार खे ॾिनी, पर उन ज़ुल्म इहो थियो, वॾे खां वॾो जेको ज़ुल्म इहो थियो त जेके क़दीमी पुराणो जेको असांजो दरिया हो जॾहिं उथल खाईंदो हो त उहे जेके नेचुरल वाटर वेज़ हुआ, कुदरती वहकिरा जेके समुंड ताईं पाणी खणी वेंदा हुआ, उन्हनि खे हिननि बंदि ॿधी केनालनि में तब्दील करे छॾियो। जितां जितां पाणी जा पुराणा वहकिरा हुआ, अॻे उथल वाह हूंदा, इनंडेशन केनाल्स हूंदा हुआ, दरिया जॾहिं चाड़ खाई 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 बंदनि तां पाणी जॾहिं पलटबो हो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वाटर रिचार्ज थींदो हो, ज़मीनुनि जो वाटर रिचार्ज थींदो हो। उन इनंडेशन जे करे पाणी जी सतह जेका आहे उहा ज़मीन सैराब थींदी हुई, मिठी थींदी हुई, माइक्रोब्स उन जा डेवलप थींदा हुआ। जेका बुनियादी पाणीअ जा जेके वहकिरा ऐं लंघ हुआ उहे क़ाइमु रहणु खपनि हा, या उनखे नए सिरे सां थियणु खपे हा। उन खां पोइ इहे जेकॾहिं केनाल ठहनि हा त बैराज ठहनि हा त एतिरो नुक़सानु न ॾियंदा। छा दरिया सिल्ट आणे थो, समुंड खे रोके थो अॻिते वधण खां। इहो हिकु इकोलॉजी जो ऑर्डर आहे, कुल्ज़म मां कतरो, कतरे मां कुल्ज़म। बर्फ़ पहाड़नि ते पवे थी, बरसातूं पवनि थियूं, पाणी लहंदो 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 वञी समुंड खे अॻिते वधण खां धिके थो पोइ थिए। बैराज थियण सां छा थियो त उहा सिल्ट जेका हुई, जेका असांजी वधंदी वई, उहा घटिजी वई, रुकंदी वई, समुंड जी चाड़ थींदी वई, लेवल वधंदी वई। जॾहिं मथे घणियूं बरसातूं पवनि त सॼो दरिया में पाणी विझी कढी छॾियो, पोइ हिते टोड़ी बंदि पिया टुटनि ऐं असांजा माण्हू जेके आहिनि से उहे तड़गनि पिया पाणीअ में। या असीं सुकूं जॾहिं खोट आहे त पाणी ॿधी छॾियो मथे, केनाल ठाहे, बैराज ठाहे, डैम ठाहे ऐं दरिया खे संगरूं विझी क़ैद करियो त पाणी न पुॼे हेठि। टे दरिया असांजा विकिणी छॾिया, असांखां मां पुछो कोन। हिमालय बैसन जा जेके 3 दरिया सतलज, रावी ऐं ब्यास, उन्हनि जो पाणी सिंधूअ में पवंदो हो। 25 सैकड़ो पाणी उतां कट थियो। तव्हां हिस्टोरिकल राव कमीशन जी रिपोर्ट ऐं हिस्टोरिकल एग्रीमेंट 1945 वारो पढ़ी ॾिसो न, चिटो चिटो लिखियो पियो आहे त उन दरिया जो केतिरो पाणी हिते ईंदो हो, केतिरो पाणी दाख़िल थींदो हो। 1960 में सिंध तास मुआइदो कयूं, 1 यूनिट लॻाए, सिंध हो कोन, सूबे जी हैसियत, सिंध जी सूबाई हैसियत ख़तम हुई। कंहिं माण्हू खे ख़ातिर में कोन वरितऊं, खणी 3 जा 3 दरिया विकिणी पैसनि सां इंडिया खे ॾेई छॾियूं। तॾहिं त कंहिं कराची में वेठल शाइर चयो त अजीब लोगो कभी न देना समंदरों तक रसाई उनको, जिन्होंने पहले तुम्हारी दरिया तुम्हारी झीलें फरोख्त कर दी। अॼु जेको ही ठाहिनि था, जेको चवनि पिया त सतलज में पाणी ईंदो, एक्सेसिव पाणी ईंदो, जिते असीं इहे केनाल वाहींदासीं, सिमालर चुलिस्तान रिथा जा। पहिरीं तव्हां फिगर त वठो, सिंध जी टोटल 1,40,000 स्क्वायर किलोमीटर ज़मीन आहे, सूबो आहे। 1,40,000 स्क्वायर किलोमीटर जे टोटल मज़ा तव्हां सब ट्रॉपिकल डेजर्ट्स कढो, 44,000 तव्हां थरपारकर थर ऐं नारा डेजर्ट कढो, 44,000 स्क्वायर किलोमीटर उहो आहे। 44,000 स्क्वायर किलोमीटर तव्हांजो काछो ऐं कोहिस्तान आहे। इहे कढो, 88,000 स्क्वायर किलोमीटर तव्हांजा सिधा सवा निकिरी विया। 12,000 स्क्वायर किलोमीटर तव्हांजी सॼी डेल्टा जेका बर्बाद थी आहे, लखे हेक्टर एकड़ जेको तव्हांजा मैंग्रोव्स ख़तम थिया, छटे बदीन सुजावल जूं ज़मीनूं ख़तम थियूं। 1 लख स्क्वायर किलोमीटर त वजूद ई कोन थो रखे तव्हांजो जेको तव्हांजो आबाद थिए। उहो बरसातुनि ते आहे, थर में को बाजर ऐं गुआर थिए त थिए, जेकॾहिं वसकारा भला पवनि त थिए, जे न उहो उते कुझु कोन्हे। इरिगेटेड जेका क़ाबिल काश्त जेका असांजी एरिया आहे उहा निकिरे घणी थी, 1,20,000 1 करोड़ 20 लख एकड़।
ख़ुदि ज़राअत वारा चवनि था त जेका सिंध में क़ाबिल काश्त ज़मीन आहे उन मंझां जॾहिं चेट थिए थो पाणी बचे थो त 60 लख एकड़ आबाद थिए थी सिंध में ज़मीन। अॼु हीउ जेको पाण सियारे में वेठा आहियूं चेट में जॾहिं कती अचे थी जॾहिं काड़ा शुरू थियनि था गर्मियूं शुरू थियनि थियूं तॾहिं 45 लख एकड़ सिंध में आबादी थिए थी ऐं 45 लख हे 4 लख क्यूसिक पाणी खपे 45 लख एकड़ ज़मीन आबाद करण लाइ। हे 48 लख या जेके केनाल पिया कढनि 4 लख क्यूसिक पाणी त उहे ई खणी वेंदा। माना तसवुर इहो कयो त गुड्डूअ खां हेठि पाणी जो फुड़ो ई न ईंदो।